ओम शांति है तुझी मुंडे तारीख है 20/6/2024 मेरा वार्ताला चवनि था मीठी मीठी ॿार हाणे चना मुट्ठी खां पुठियां पंहिंजो समय बर्बाद न करो। हाणे बाप जे मददगार ठही बाप जो नाम पालो करो। प्रश्न हिन ज्ञान मार्ग में तव्हांजे कदम अॻियां वधनि था उन जी निशानी छा आहे? उत्तर जी ॿारनि खे शांतीधाम सुखधाम सदा यादि रहंदो आहे। यादि जे समय बुद्धि किथे बि भटकदी न आहे। बुद्धि में व्यर्थ ख़्यालात न ईंदा आहिनि। बुद्धि एकाग्र थी वेंदी आहे। गुटको न खाईंदा आहिनि। ख़ुशी जो पारो चढ़ियल आहे त हिन सां सिधा कदम अॻियां वधनि था। ओम शांति। ॿार एतिरो समय हिते वेठा आहिनि। दिलि में बि ईंदो आहे असां जीअं शिवालय में वेठा आहियूं। शिव बाबा जी यादि ईंदी आहे न, स्वर्ग बि यादि ईंदो आहे। यादि सां ई सुखु मिलंदो आहे। इहा बि बुद्धि में यादि रहे असां शिवालय में वेठा आहियूं त बि ख़ुशी थींदी आहे। वञिणो त आख़िरी सभिनि खे शिवालय में ई आहे। शांतीधाम में कोई खे वेही न वञिणो आहे। वास्तव में शांतीधाम खे बि शिवालय चईंदासीं, सुखधाम खे बि शिवालय चईंदासीं। ॿई स्थापना कंदा आहिनि शिव बाबा, ॿई स्थापना कंदा आहिनि। शांतीधाम त आहे ई दुखधाम खे सुखधाम ठाहींदा आहिनि। तव्हां ॿारनि खे यादि बि ॿिन्हिनि खे करिणो आहे। शिवालय आहे शांती जे लाइ ऐं उहो शिवालय शांती जे लाइ आहे, उहो शिवालय सुख जे लाइ आहे। इहे दुखधाम हाणे त संगम ते वेठा आहियो। शांतीधाम सुखधाम जे सवाइ ॿियो कंहिंजी बि यादि न अचणी खपे। भल किथे बि वेठा आहियो, धंधे आदि में वेठा आहियो त बि बुद्धि में ॿई शिवालय यादि अचणा खपनि। धंधो आदि कंदे बि बुद्धि में ॿई शिवालय यादि अचणा खपनि। दुखधाम भुलिजी वञिणो खपे। ॿार ॼाणंदा आहिनि इहे वैश्यालय आहे। वैश्यालय आहे। दुखधाम हाणे ख़तमु थियणो ई आहे। हिते तव्हां वेठा आहियो। ॿारनि खे गुटको आदि बि न अचिणो खपे। बुद्धि ॾाढनि जी बुद्धि किथे किथे ॿियो तरफ़ हली वेंदी आहे। माया जा विघ्न पईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाप घड़ी घड़ी चईंदा आहिनि ॿार मनमना भव। भिन्न भिन्न प्रकार जी युक्तियूं बि ॿुधाईंदा आहिनि। हिते वेठा आहियो, बुद्धि में यादि करो कि असां पहिरियों शांतीधाम शिवालय में वेंदासीं, पोइ सुखधाम में ईंदासीं। ईअं यादि करण सां बि पाप कटिजंदा। त अॼु बाबा मनमना भव जी कहिड़ी युक्ति ॿुधाइनि था कि हीअ बि यादि करो कि असां शांतीधाम में, इहे यादि करो असां पहिरियों शांतीधाम शिवालय में वेंदासीं, पोइ सुखधाम में ईंदासीं। जेतिरो तव्हां यादि कंदा आहियो ओतिरो क़दम वधाईंदा आहियो। हिते ॿियो कोई ख़्यालात में न वेहणो खपे, न त तव्हां ॿियनि खे नुक़सानु पहुचाईंदव। फ़ाइदे जे बदिले ॿियो ई नुक़सानु कंदा आहियो। अॻियां जॾहिं वेंदा हुया त साम्हूं कोई खे जांच करण लाइ विहारिबो हुयो। कोई गुटको खाईंदो आहे, कोई अखि बंदि करे वेंदो आहे त ॾाढो ख़बरदार रहंदा हुया। बाप बि ॾिसंदा हुया इन्हनि जो बुद्धि किथे भटकंदो आहे छा, या गुटको खाईंदा आहिनि छा। ईअं बि ॾाढा आहिनि जो कुझु बि सम्झंदा न आहिनि। ब्रह्मणी उन्हनि खे वठी ईंदी आहे। शिव बाबा जे अॻियां ॿार ॾाढा हुजणा खपनि जो ग़फ़लत में न रहनि, छो जो इहे कोई ऑर्डिनरी टीचर न आहे। शिव बाबा जे अॻियां ॾाढा वॾा सुठा हुजणा खपनि ॿार जो ग़फ़लत में न रहनि, छो जो इहे कोई ऑर्डिनरी टीचर न आहे। बाप बि सिखलाईंदा आहिनि। हिते ॾाढो सावधान थी करे वेहणो खपे। बाबा 5 मिंट शांती में विहारंदा आहिनि। तव्हां त घंटो 2 घंटा वेहींदा हुयो। बाबा 15 मिंट शांती में विहारंदा हुया। तव्हां त घंटो 2 घंटा वेहींदा आहियो। सभु त महारथी न आहिनि जो कचा आहिनि, उन्हनि खे सावधान करिणो आहे। मतिलबु ॾिसो घंटो 2 घंटा बि वेहनि था, लेकिन असां 15 मिंट बि शांती सां विहूं, एकाग्र बुद्धि करे विहूं त उहो सुठो। घंटो 2 घंटे में
अगरि एकाग्र बुद्धि न आहे, हेॾे होॾे भटकऊं था त फ़ाइदो न आहे। सभु त महारथी न आहिनि जो बाबा चवनि था, सभु त महारथी न आहिनि जो कचा आहिनि, उन्हनि खे सावधान करिणो आहे। सावधान करण सां सुजाग थी वेंदा, जो यादि में न रहंदा आहिनि, व्यर्थ ख़्यालात हलाईंदा रहंदा आहिनि, उहे जीअं विघ्न विझंदा आहिनि, छो जी बुद्धि किथे किथे भटकंदी आहे। महारथी घोड़े सवार प्यादा सभु वेठा आहिनि। बाबा वीचार सागर मंथन करे करे आया हुया। म्यूज़ियम में अथवा प्रदर्शनी में तव्हां ॿार जो शिवालय, वैशालय, पुरुषोत्तम संगम युग टई ई ॿुधाईंदा आहियो। इहे ॾाढो सुठो सम्झाइण लाइ आहे। त अॼु इहे टॉपिक बि असां लिखी करे मनन चिंतन करे कंहिंखे ॿुधाए सघंदा आहियूं। शिवालय, वैशालय, पुरुषोत्तम संगम। इहे चित्र ॾाढो वॾे ते वॾो ठाहिणो खपे। सभिनि खां सुठो वॾे हाल इन्हनि जे लाइ हुजिणो खपे जो मनुष्यनि जी बुद्धि में झटि वेहे। ॿारनि खे वीचार सागर मंथन ॿारनि जो हलणो खपे कि हिन में असां इम्प्रूवमेंट कीअं करूं। पुरुषोत्तम संगम युग ॾाढो सुठो ठाहिणो खपे। हिन सां मनुष्य खे ॾाढी सुठी सम्झाणी मिली सघंदी आहे। तपस्या में बि 5-6 खे विहारो, परंतु न 10-15 खे तपस्या में विहारणो खपे। वॾा वॾा चित्र ठाहे करे क्लियर अक्षर में लिखणो खपे। तव्हां एतिरो सम्झाईंदा आहियो पोइ बि सम्झंदा थोरी आहिनि। तव्हां महिनत कंदा आहियो सम्झाइण लाइ। पत्थर बुद्धि आहे न, जो जेतिरो थी सघे सुठी रीति सम्झाइणो खपे। जो सर्विस में रहंदा आहिनि उन्हनि खे सर्विस वधाइण जो ख़्यालात करणो। त बाबा सर्विस खे वधाइण लाइ चवनि था। ईअं न कि हाणे अंत समय अची वियो आहे, हाणे छा करूं, पर हाणे बि पंहिंजो भाग्य ठाहे सघंदा आहियूं। हाणे बि अगरि असां वीचार सागर मंथन करे ईअं नया चित्र ठाहे, बाबा त चवंदा आहिनि न अंत ताईं मां तव्हांखे पढ़ाईंदमि रही। त इहे सर्विस वधाइण जो ख़्यालु करिणो खपे। प्रोजेक्टर प्रदर्शनी में एतिरो मज़ो न आहे जेतिरो म्यूज़ियम में आहे। प्रोजेक्टर सां त कुझु बि सम्झंदा न आहिनि। इन सां ॾाढो सुठो आहे म्यूज़ियम, भले नंढो आहे, हिकु कमरे में इहे शिवालय, वैशालय, पुरुषोत्तम जा सीन हुजनि। सम्झाइण जी ॾाढी सुठी विशाल बुद्धि हुजणी खपे। बेहद जो टीचर आयो आहे त वेही थोरी वेंदा कि ॿार MA BA पास करे वठनि। बाप वेठो थोरी रहंदो, थोरे टाइम में हली वेंदा बाप त न। ॿार चवंदा आहिनि हा बाबा अञा इहे था करूं, पढ़ाई था करूं, अञा इहो बंदर आहे। बाबा थोरी वेठा रहंदा, बाबा त थोरे टाइम में हली वेंदा पंहिंजी करे। बाक़ी थोरो समय आहे त बि जागंदा न आहिनि। सुठे जो ॿार आहिनि, ॿार हूंदा उहे चवंदा कि हिन 500 रुपए जे लाइ छो असां मुफ़्त पंहिंजो टाइम बर्बादु करूं। कौड़ियूं आहिनि, मतिलबु भले ई माण्हू लख बि कमाए लेकिन हिन कमाई जे अॻियां त कुझु बि न आहे। पोइ शिवालय में असां छा पद पाईंदासीं। बाबा ॾिसंदा आहिनि कुमारियूं त फ्री आहिनि, भले केतिरो बि वॾो पघार आहे त बि इहा जीअं मुट्ठी में चणा, इहे सभु खलास थियणा आहिनि, कुझु बि रहंदो न। बाप चणा मुट्ठी हाणे छुड़ाइणा आहिनि, परंतु छॾंदा ई न आहिनि। हुन में आहे चणा मुट्ठी, हिन में आहे विश्व जी बादशाही। हुन में आहे चणा मुट्ठी जो दुनिया वारनि जे उहा नौकिरी धंधे में चणा मुट्ठी आहे। इन में आहे विश्व जी बादशाही। इहे त पाई पैसे जा चणा आहिनि, उन्हनि जे पिछाड़ी केतिरो हैरान थींदा आहिनि न। कुमारियूं त फ्री आहिनि, उहो पढ़ाई त पाई पैसे जी आहे। उनखे छॾे इहे नॉलेज पढ़ंदा रहनि त दिमाग़ बि खुली वञे। बाबा चवंदा आहिनि कि उन पढ़ाई में केॾो माण्हू पैसो बुद्धि लॻाए थो त बि बुद्धि बंदि जी बंदि आहे। तंहिंखां सुठो त इहा पढ़ाई पढ़े त बि दिमाग़ खुली वञे। इहा नंढे ॿार वॾनि खे वेही नॉलेज ॾियनि। बाप आया आहिनि शिवालय स्थापना करणु। इहे त ॼाणंदा आहियो कि हिते त सभु कुझु मिट्टी में मिली वञिणो आहे। इहे चणा बि नसीब न थींदा
कंहिंजी मुट्ठी में 5 चणा अर्थात 5 लख हूंदा उहे बि ख़तमु थी वेंदा। बाबा चवनि था, ॾिस बाबा जे कलयुगी धन खे चणे जे रूप में चवनि था। 5 लख अर्थात 5 चणा उहे बि ख़तमु थी वेंदा। हाणे टाइम ॾाढो थोरो आहे, दिन प्रतिदिन हालात ख़राबु थींदा वेंदा, अचानक आफ़तियूं ईंदियूं, मौत बि अचानक थींदो रहंदो। मुट्ठी में चणा हूंदे बि प्राण निकिरी वेंदो, त मनुष्य खे हिन बंदरपने सां छुड़ाइणो आहे। सिर्फ़ु म्यूज़ियम ॾिसी ख़ुशि न थियणो आहे, कमाल करे ॾेखारिणो आहे। मनुष्य खे सुधारणो आहे। बाप त ॿारनि खे विश्व जी बादशाही था ॾियनि, बाक़ी त बंगूरा चणा बि कंहिंखे नसीब में न ईंदा, सभु ख़तमु थी वेंदा। हिन सां त छो न असां बाप खां बादशाही वठूं। कोई तकलीफ़ जी ॻाल्हि कोन्हे, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे ऐं सुदर्शन चक्र फिराइणो आहे। भंगूरनि सां चणनि सां मुट्ठी ख़ाली करे हीरे जवाहरातनि सां मुट्ठी भरे करे वञिणो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि, मिठे ॿार, हिन चणा मुट्ठी जी पिछाड़ी तव्हां पंहिंजो समय छो बर्बादु कंदा आहियो। हा, कोई बुज़ुर्ग आहे, ॿार ॾाढा आहिनि त उन्हनि खे संभालणो हूंदो आहे। कुमारनि जे लाइ त ॾाढो सहज आहे, कोई बि अचे त मतिलबु घर में बुज़ुर्ग आहिनि, ॿार आहिनि त उनखे संभालण लाइ भले नौकिरी धंधो करो, त बि जास्ती उन चणनि जे पुठियां न पओ। जेतिरो साधारण जीवन ॿारनि खे बि ईअं ई सम्झाए छॾियो, भई असां एतिरो ई कमाए सघंदा आहियूं। कुमारनि जे लाइ त ॾाढो सहज आहे, कोई बि अचे त उनखे सम्झायो कि बाप असांखे विश्व जी बादशाही था ॾियनि, त बादशाही वठणी खपे न। हाणे तव्हांजी मुट्ठी हीरे सां भरियलु आहे, बुद्धि, हाणे असांजी मुट्ठी हीरे सां भरियलु आहे, बाक़ी त ॿियो त सभु विनाश थी वेंदो। बाप सम्झाईंदा आहिनि त 63 जन्म पाप कया आहिनि। ॿियो पाप आहे बाप ऐं देवताउनि जी ग्लानी करणु। हिकु त असां 63 जन्म विकार बुराइनि जे वश थी करे पाप कया आहिनि। ॿियो पाप आहे बाप ऐं देवताउनि जी ग्लानी करणु। विकारी बि ठहिया, गाली बि ॾिनी, त विकारी बि ठहिया, गाली बि ॾिनी, बाप जी केतिरी ग्लानी कई। बाप ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, ॿार टाइम न गवाइणो आहे। इहे न बाबा असां यादि न करे सघंदा आहियूं। चओ बाबा असां पंहिंजे खे आत्मा यादि न करे सघंदा आहियूं, पंहिंजे खे भुलिजी वेंदा आहियूं। देह अभिमान में अचणु माना सभु कुझु भुलिजणु। पंहिंजे खे आत्मा यादि न करे सघंदा आहिनि त बाप खे पोइ कीअं यादि कंदा। ॾाढी वॾी मंज़िल आहे इहा। त पहिरियों त ख़ुदि खे शरीर न, ख़ुदि खे आत्मा सम्झणो। आत्मा सम्झंदासीं तॾहिं त बाप जी यादि ईंदी न। त इहा ॾाढी वॾी मंज़िल आहे। बाबा चवनि था सहज बि ॾाढो आहे, बाक़ी हा माया जो ऑपोज़िशन थींदो रहंदो आहे। त असां बि उहो साइड सीन सम्झूं, ध्यानु न ॾियूं। असां पंहिंजी मन बुद्धि खे एकाग्र कर पंहिंजे लक्ष्य ते क़ाइमु रहूं। मनुष्य गीता आदि फल पढ़ंदा आहिनि, परंतु हर कुझु न सम्झंदा आहिनि। भारत जी आहे मुख्य गीता। हर हिकु धर्म जो पंहिंजो पंहिंजो हिकु शास्त्र आहे। जो धर्म स्थापन करण वारा आहिनि उन्हनि खे सतगुरु न चईंदसि, इहा ॾाढी वॾी भूल आहे। सतगुरु त हिकु ई आहे, बाक़ी गुरु कहलाइण वारा त ढेर आहिनि। कोई कारपेंटर जो कमु सिखाई, इंजीनियर जो कमु सिखाई त उहो बि गुरु थी वियो। कंहिं डॉक्टर कंहिंखे थोरो ठीकु करे छॾियईं त उहो त भॻवान ई थी वियो। हर हिकु सिखलाइण वारो गुरु हूंदो आहे। सतगुरु त हिकु ई आहे। हाणे तव्हांखे सतगुरु मिलियो, उहो सत्य बाप बि आहे त सत्य टीचर बि आहे। हिन करे ॿारनि खे जास्ती गफ़लत न करणी खपे। ॾिसो माण्हू के गुरु के भॻवान थो ठाहे ॾिए। अरदासियूं प्रार्थना मंदिर टिकाणे में वञी करे थो। हुन डॉक्टर थोरो ठीकु करे छॾियईं त मतिलबु सॼो भॻवान थी वियो। लेकिन इहे नथा सोचनि कि असां भॻवान खे अरदास कई, इन करे भॻवानु हुन डॉक्टर द्वारा असांजी मदद कई, हुनखे शक्ति ॾिनई, हुनखे सम्झ ॾिनई।
है न। लेकिन उन थोरो समय माण्हू प्रार्थना करे थो त भॻवान बि उन डॉक्टर द्वारा ई मदद कंदो न। हिन जो मतिलबु इहो थोरी कि डॉक्टर भॻवान थी वियो। त माण्हुनि खे हिन समय सम्झणो खपे, हर हिक खे सिखलाइण वारो गुरू ई हूंदो आहे, सतगुरू हिकु ई आहे। हाणे तव्हांखे सतगुरू मिलियो आहे, उहो सत्य बाप बि आहे, सत्य टीचर बि आहे। इन करे ॿारनि खे जास्ती गफ़लत न करणी खपे। हितां खां सुठी रीति रिफ्रेश थी करे वेंदो, पोइ घर वञण सां हितां जो सभु कुझु भुलिजी वेंदा आहिनि। कहिड़ो वंडर आहे न। ॿियूं चीजूं असांखे पूरी यादि रहंदियूं आहिनि, लेकिन बाबा जो ज्ञान माण्हू ॿुधे हुते जे हुते ई माण्हू बसि मुरली पूरी थी भुलिजी। बाबा छा ॿुधाईं, बुद्धि ते ज़ोर ॾींदा, रोज़ ॾींदा, तॾहिं वञी करे अटेंशन थींदो आहे, भई यादि अचे, पोइ समय ते उहो पॉइंट यादि अचे। पोइ समय ते यादि अचण खां पोइ असां में असां एतिरो योग बि लॻायूं जो असां में एतिरी शक्ति अचे कि उन पॉइंट खे असां जीवन में धारण करे हली सघूं। गर्भ जेल में ॾाढी सजायूं मिलंदियूं आहिनि, हुते त गर्भ महल हूंदो आहे न, विक्रम कोई हूंदो न आहे त सजा खाइणी पए। हिते तव्हां ॿार सम्झंदा आहियो, असां बाप जे सम्मुख पढ़ूं था, ॿाहिरि पंहिंजे घर में त ईअं न चईंदासीं न, हुते सम्झंदा कि भाउ भेण पढ़ाइनि था। हिते त डायरेक्ट बाप वटि आया आहियो, बाप ॿारनि खे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। बाप जी ऐं ॿारनि जी सम्झानी में फ़र्क़ु थी वेंदो आहे न। बाप वेही ॿारनि खे सावधान कंदा आहिनि, ॿार चई सम्झाईंदा आहिनि। तव्हां शिवालय ऐं वैशालय खे सम्झंदा आहियो, इहा बेहद जी ॻाल्हि आहे। ये क्लियर करे ॾेखारियो त मनुष्य खे कुझु मज़ो अचे। हुते त ईअं ई हसी गुड़ी में सम्झाईंदा हुया, सीरियस। हुते त ईअं ई हसी गुड़ी में सम्झाईंदा आहिनि, सीरियस थी सम्झायो त सुठी रीति सम्झ। त बाबा चवनि था कि मनुष्य खे ये सभु क्लियर करे सम्झाईंदासीं न, सीरियस थी करे सम्झायो, हसी गुड़ी में न करो, रहम करो पंहिंजे मथां। छा हिन वैशालय में ई रहणो आहे? बाबा जे ख़्यालात हलंदा आहिनि, कीअं सम्झायूं ॿारनि खे ताकी हिन वैशालय सां ॿार निकिरनि। परंतु कई अहिड़ा अहंकारी, अहिड़ा विनाशकाली विपरीत बुद्धि हूंदा आहिनि जो जंहिंमें एॾो अहंकार हूंदो आहे, पैसे जो, डिग्रियुनि जो न। थोरो बि माण्हुनि खे बीमारी या की परिस्थिति सां ॿाहिरि निकिरी आहे न त बसि ख़ुदि खे भॻवानु सम्झंदा। त अहिड़े ॿारनि जे मथां बि रहम करणो खपे कि उन्हनि जी आत्मा बि शांति थी वञे, उन्हनि जी आत्मा बि बाबा खे पहचाने वठे, बाबा जे ज्ञान खे सम्झे। ॿार केतिरी महिनत कंदा आहिनि, पोइ बि जीअं डॿे में ठिकरी हा चईंदा रहंदा आहिनि, ॾाढो सुठो आहे। गांव में सम्झाइणो खपे, ख़ुदि न सम्झंदा आहिनि। साहूकार पैसे वारा माण्हू त सम्झंदा बि न, बिल्कुलु अटेंशन ई न ॾींदा, उहो पिछाड़ी में ईंदा, पोइ टू लेट थी वेंदो, न उन्हनि जो धन कम में ईंदो, न योग में रही सघंदा। बाक़ी हा ॿुधंदा त प्रजा में ईंदा, ग़रीब ॾाढा ऊच पद पाए सघंदा आहिनि। छो जी हाणे जा ग़रीब वैसे ई दुखी परेशान आहिनि, त उन्हनि खे ज्ञान ॿुधायो त ॿुधंदा, त उहो वरी बि कुझु न कुझु कमाए वठंदा, कुझु न कुझु ऊच पद पाए वठंदा। लेकिन साहूकार जो आहिनि, अंत में ईंदा, उन्हनि जो न धन कम में ईंदो, न योग में रही सघंदा आहिनि। तव्हां कन्याउनि वटि छा आहे? कन्याउनि खे ग़रीब चइबो आहे न, छो जी बाप जो वरसो त ॿारनि खे ई मिलंदो आहे। बाक़ी कन्यादान कबो आहे तॾहिं विकारी ठहींदी आहे, बाक़ी कन्यादान में ॾिबी आहे तॾहिं विकारी थी वेंदी आहे। ॾिसो, कन्या खे बि माण्हू दान में ॾींदा आहिनि, सम्झंदा न आहिनि हुते वञी विकार में, लेकिन माण्हू त ख़ुशि थींदा आहिनि कि हा मुंहिंजे ॿार जी घर गृहस्थी ठहींदी। कलयुगी मत आहे न, विकारी मत आहे। केॾी ग़लति सोच आहे। अगरि कन्या चाहे कि न मां पंहिंजो ईअं ई जीवन जियां, त
उहो करणु न ॾींदा आहिनि। न, शादी त करणी पवंदी, पोइ ॿार त पैदा ई करणा पवंदा। इहे कलयुगी मत आहे। असांखे हाणे बाबा चवनि था असां हिमत करे क़दम त उठायूं। छा खपे? दाल रोटी त खपे न, ॿियो कुझु थोरी खपे असांखे। उहो त बाबा पाण ई ॾेई छॾंदा। सिर्फ़ु असांखे हिमत करे 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 अॻियां वधिणो। बाक़ी दुनिया में माण्हू कन्यादान कंदा आहिनि, तॾहिं त विकार में वेंदा, चईंदा शादी करो त पैसा ॾींदासीं, पवित्र रहणो। हुनखे लालच ॾींदा आहिनि न, तोखे एॾो सोन ॾींदासीं, एॾो दहेज ॾींदासीं। ऐं लेडीज़ त वैसे बि सोन ॾिसी करे, हा भई सोन मिलंदो, घर मिलंदो, पैसा मिलंदा। पवित्र रहणो आहे त हिकु पाई पैसो बि न ॾींदासीं। मनोवृत्ति ॾिसो केॾी ख़राबु आहे माण्हुनि जी। तव्हां कोई सां डिॼो न, खुली रीति सम्झाइणो खपे, फुर्त हुजिणो खपे। बाबा चवनि था तव्हां त बिल्कुलु सच चईंदा। इहा आहे ई संगम युग। हुन तरफ़ आहे चणा मुठी, हिकु तरफ़ आहे हिन तरफ़ आहे हीरे मुठी। हाणे तव्हां बंदर सां मंदर लाइक़ु ठहींदा आहियो, पुरुषारत करे हीरे जहिड़ो जन्म वठिणो खपे। असांखे हाणे मंदर लाइक़ु ठहिणो आहे, पुरुषारत करे हीरे जहिड़ो जन्म पंहिंजो ठाहिणो आहे। शक्ल बि बहादुर शेरनी जहिड़ी हुजणी खपे। शक्ल बि बहादुर शेरनी जहिड़ी हुजणी खपे। कोई शक्ल जीअं रिड़ बकरी मिसल आहे, थोरो आवाज़ सां ई डिॼी वेंदा। त बाप ॿारनि खे ख़बरदार कंदा आहिनि, कन्याउनि खे त फसणो न खपे। कन्याउनि खे त फसणो न खपे। बाबा चवनि था ॿियो ई बंधन में फसंदा आहिनि त पोइ विकार जे लाइ डंडा खाईंदा आहिनि। कॾहिं किथे बि फसणो न आहे। भले तव्हांजा माउ पीउ भाउ भेण आहिनि, अगरि असांखे पवित्र रहणो आहे, अगरि बाबा जे ज्ञान में अॻियां वधिणो आहे न। अॼुकल्ह त ॾिसो केॾा माण्हू पंहिंजे धर्म में बि पवित्र रही, पंहिंजे धर्म में जे रीति उन्हनि में हिननि जे धार्मिक कम में मददगार था थियनि। त उहो तॾहिं थींदो जॾहिं असांजो बि मोह न हूंदो। जाते बि थोरो मोह हूंदो न, या थोरो सो बि इन्हनि में शौक़ु हूंदो दुनिया जी ॻाल्हियुनि में, त असां फसी वेंदासीं। पोइ धीरे धीरे फसंदे पोइ विकार में हली वेंदासीं। त इन करे जरा सो बि फसणो न आहे। हिकदमि सावधान थी करे हलो। ज्ञान सुठी रीति धारण कंदा त विश्व जी महारानी ठही वेंदा। ॾिसो माण्हू मोहवश या डिॼी करे बि ज़बरदस्ती शादी बि कंदा। ऐं अॼुकल्ह त शादियूं बि सक्सेस नथी थियनि। चलो शादी सक्सेस बि थिए थी त उमिरि केतिरी आहे न। अॼुकल्ह कंहिंजो बि भरोसो आहे शादी करे। अॼुकल्ह केॾा केसिस था थियनि, माण्हू शादी करे करे महीने पोइ मां डिवोर्स या शरीर छॾे छॾनि, हार्ट अटैक अची वियो, ॿार बि पैदा थियनि था। उहो बि अॼुकल्ह केॾा घटि ॿार हेल्दी पैदा थियनि था न। केॾा घटि ॿार माण्हू हेल्दी कयूं। शादी खां पोइ बि कोई माण्हू सुखी रहे थो, कोई अॻियां वधे थो, कोई किथां विघ्न, कोई किथे परेशानी, केॾी टेंशन आहे। त समय अनुसार परमात्मा असांखे इहे इशारा था ॾियनि कि हाणे समय आहे, विश्व जो परिवर्तन थो थिए, नर्क खां स्वर्ग अचण वारो आहे हिन दुनिया में। त बाबा चवनि था न सभु कुझु ख़तमु थियण वारो आहे। त असांखे छा करिणो आहे हाणे? अगरि तव्हांखे परमात्मा जे ज्ञान में अॻियां हलणो आहे त हली करे भले तव्हां पंहिंजी घर गृहस्थी अथव त उहो संभालो। घर गृहस्थी न आहे लेकिन ठाहियो था त बि ज्ञान न छॾिणो खपे असांखे, है न। परमात्मा जो ज्ञान घर गृहस्थी में बि केॾी ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। त उन ॻाल्हियुनि में बि असांखे मन में केॾा वीचार ईंदा आहिनि। माण्हू केॾा सुसाइड था करनि, है न। पंहिंजे शरीर जो घात था करनि, हिक ॿिए खे मारनि था। त हिन ॻाल्हियुनि सां बचण लाइ बि असांखे परमात्मा जी यादि ऐं ज्ञान ज़रूरी आहे
बाबा त उन्हनि जे लाइ चवनि था जेका शादी न करणु चाहींदा आहिनि, जेको ज्ञान में अॻियां वधणु चाहींदा आहिनि, है न। त परमात्मा त उन्हनि जे लाइ चवनि था कि जेका ज्ञान में अॻियां वधणु चाहींदा आहिनि, शादी न करणु चाहींदा आहिनि, त उन्हनि खे भॻवानु हिमत थो ॾियाराए कि तव्हां डिॼो न, तव्हां अगरि मुंहिंजो हथु पकड़े हलंदव त मां तव्हांखे अंत ताईं दाल रोटी ज़रूरु खाराईंदमि। अगरि कोई घर गृहस्थी में हले थो त उन्हनि जे लाइ बि परमात्मा चईंदा आहिनि ठीकु आहे, तव्हांजी घर गृहस्थी में दुख अशांति न अचे, अपवित्रता व्यर्थ संकल्प न अचनि, तव्हांजी घर गृहस्थी में बि तव्हां सुख शांति सां रहो, उन जे लाइ बि तव्हांखे ज्ञान ज़रूरु ॿुधणो खपे। त बाबा चवनि था ज्ञान खे सुठी रीति धारण कंदा त भविष्य जो अचण वारी दुनिया आहे स्वर्ग, उन में असां विश्व महाराजा विश्व महारानी ठहींदासीं। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे विश्व जी बादशाही ॾियणु आहियां, छो त इहो ज्ञान आहे ई भविष्य में पद प्राप्त करण लाइ। जीअं पढ़ाई पढ़ंदा आहियूं, अॼु पढ़ाई पढ़ंदासीं तॾहिं त कल्ह वञी करे कुझु पोस्ट मिलंदी न, त हिन ज्ञान खे ॿुधी धारण करे ख़ुदि खे दैवी गुण धारण करे ख़ुदि खे परिवर्तन कंदासीं न, त असांखे भविष्य में ऊच पद मिलंदो, विश्व जी बादशाही मिलंदी, छो जी अचण वारी दुनिया में राजा रानी जो राज्य थींदो ऐं पूरे विश्व जो हिकु ई राजा रानी थींदो। अॼुकल्ह त गवर्नमेंट आहे, अलॻि अलॻि देश में अलॻि अलॻि गवर्नमेंट आहे, लेकिन अचण वारी दुनिया में पूरे विश्व जो महाराजा महारानी लक्ष्मी नारायण हूंदो। त लक्ष्मी नारायण राज्य पद पाइण लाइ पढ़ाई त पढ़णी पवंदी न, ओड़ा गुण ओड़ी शक्तियूं बि त धारण करणी पवंदियूं न। बाबा चईंदा आहिनि कि मां तव्हांखे विश्व जी बादशाही ॾियणु आयो आहियां, परंतु कंहिं कंहिंजे नसीब में ई न आहे। बाप आहे ई ग़रीब निवाज, सभिनि खां जास्ती ग़रीब कन्याएं हूंदियूं आहिनि। अॼुकल्ह त कन्याउनि खे बि माउ बाप जो वरसो मिले थो, माउ बाप शादी न कराए सघंदा आहिनि त ॾेई ॾींदा आहिनि बाबा खे, भॻवान जे घर में ॾेई छॾींदा आहिनि। त उन्हनि खे नशो चढ़णो खपे कि असां सुठी रीति पढ़ी करे पद बि सुठो पातो। किथे किथे ईअं बि थींदो आहे भई माउ बाप शादी नथो कराए ऐं कन्या जी बि दिलि आहे भॻवान जे कार्य में मददगार थियण लाइ, त उहो ॾेई छॾींदा आहिनि। त कन्या खे उन समय अचिणो खपे कि हा मां बि सुठी रीति पढ़ी करे सुठो पद पायां। सुठा स्टूडेंट जो हूंदा आहिनि उहे पढ़ाई ते ध्यानु ॾींदा आहिनि, असां पास विद ऑनर्स थी वञूं, उन्हनि खे ई पोइ स्कॉलरशिप बि मिलंदी आहे। बाबा चईंदा आहिनि सुठा स्टूडेंट जो हूंदा आहिनि उहे पढ़ाई ते ध्यानु ॾींदा आहिनि कि असां पास विद ऑनर्स थी वञूं, पोइ उन्हनि खे स्कॉलरशिप बि मिलंदी आहे। जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा, उहो बि 21 जन्मनि जे लाइ असां ऊच पद पाईंदासीं। हिते आहे अल्पकाल जो सुख, अॼु कुझु मर्तबो आहे, कल्ह मौत अची वई, खलास। अॼुकल्ह जी दुनिया में ॾिसो कोई जास्ती अॻियां वधे थो उनखे बि किराइण में माण्हू देरी नथो करे। त हिन दुनिया में साधारण हलणु गुप्त हलणु ई सुठो आहे। माण्हू साधारण हलंदो गुप्त हलंदो त फ्री बि रहंदो, त फ्री रहंदो त उन जे लाइ पोइ परमात्मा चए थो ज्ञान चिंतन करो, इहे कमाई करो। योगी ऐं भोगी में फ़र्क़ु आहे न, त बाप चईंदा आहिनि ग़रीबनि ते ज़्यादा अटेंशन ॾियो, साहूकार मुश्किल उठाईंदा। हाणे ग़रीबनि ते जास्ती अटेंशन ॾियणो आहे, साहूकार मुश्किल उठाईंदा। सिर्फ़ु चईंदा आहिनि ॾाढो सुठो आहे, ॾाढी सुठी संस्था आहे, ॾाढनि जो कल्याण कंदी, पंहिंजो कुझु बि कल्याण न करे सघंदा आहिनि। हा असांखे साहूकारनि खे प्रोग्राम में सॾु करे उन्हनि जे कारण ग़रीबनि जो उद्धार थी वेंदो। त बाबा चईंदा आहिनि कि उहो त सुठो सुठो चईंदा आहिनि लेकिन पंहिंजो कुझु कल्याण न कंदा आहिनि। ॾाढो सुठो चई ॿाहिरि विया खलास, माया डंडा उठाए करे वेठी आहे न, जो हौसलो ई गुम करे ॾींदी आहे। अगरि उहो चाहिनि करूं त बि उहो माया अहिड़ी आहे जो उन्हनि जो हौसलो ई गुम करे ॾींदी आहे। पोइ चईंदा आहिनि कि इहे त ॻाल्हियूं सिर्फ़ु चइण में सुठियूं आहिनि, ॿाहिरि अचो
पोइ तव्हांखे ई चईंदा, जेका ज्ञान ॿुधाईंदा आहिनि न उन्हनि खे चईंदा आहिनि कि तव्हां त वेही ज्ञान था ॾियो, अंदरि वेही करे ॿाहिरि दुनियादारी में करे करे ॾेखारियो त असां मञूं। पोइ ईअं तव्हांखे चई ॾींदा। हिकु ई थप्पड़ लॻाइण सां पोइ छो जी उहा दुनिया पहिरियों त तव्हांजे प्रभाव में ईंदा, हा सुठी ॻाल्हियूं आहिनि, लेकिन दुनियादारी में वेंदा आहिनि त माया हिकदमि डंडो लॻाए उन्हनि जो हौसलो ई गुम करे छॾंदी आहे। हिकु ई थप्पड़ लॻाइण सां अक़ल चट थी वेंदी। पोइ तव्हांखे बि ईअं चइण लॻी वेंदो कि सिर्फ़ु वेही करे ज्ञान था ॾियो, करे दुनियादारी में अची करे करो त पतो लॻे। पर असां अहिड़ी कलयुगी दुनियादारी में फसो ई छो न, जिते असांखे पतो आहे अॼु करोड़ कमायो, कल्ह असांजे हथ ई कुझु न अचिणो आहे त असां फालतू जे कागज़ जे नोट करोड़ कमाए करे छा कंदासीं? तंहिंखां सुठो त असां ओतिरो ई कमायूं कि अॼु कमायूं, हा भई चलो साल भर 2 सालनि जे लाइ स्टॉक में रखो, रोज़ु कमायो खाओ। ऐं परमात्मा जो ज्ञान ॿुधी करे जीवन खे परिवर्तन करो न। अॼु माण्हू लख बि कमाए लेकिन भ्रष्टाचार चोरी पाप सां त लख कमायो था, कल्ह कोई शरीर छॾंदो लख खणी वेंदो, छा खणी वेंदो? सुठा कर्म ई खणी वेंदो न। अॼु तव्हां कूड़ पाप सां लख कमायो, पंहिंजो नाम त कयो, कूड़ पाप सां त डिग्री बि प्राप्त कई, पंहिंजो स्टेटस बि तव्हांजो वॾो थी वियो। अॼु त तव्हां सोचो था असां वटि पैसो आहे, रोटी आहे, डिग्री आहे, लेकिन कल्ह त शरीर खणी छॾे करे हली वेंदव त छा डिग्री पैसा खणी वेंदव? छा खणी वेंदव? पुण्य जो खातो खणी वेंदव न। त हिन दुनिया में लख कमाइण जे लाइ ठगी त करणी ई पवंदी, ऐं दाल रोटी जेतिरो खाइण लाइ तव्हांखे ठगी न करणी पवंदी, त तव्हांजो भविष्य जे लाइ बि जमा थी वियो, हाणे बि तव्हां आराम सां हलो था। कम से कम असां ईमानदारी सां कमाईंदासीं, ख़ुशि रहंदासीं, मिली जुली करे रहंदासीं, त कल्ह जो असां शरीर छॾंदासीं त असां दुआयूं त खणी वेंदासीं न, ऐं उहो बि स्वर्ग में वेंदासीं त उते त वैसे ई ॿियो बि असांखे ॾाढो कुझु मिलंदो। त बाबा चवनि था, ॾिसो माण्हू बाबा वटि ईंदा आहिनि, वॾा वॾा माण्हू त चईंदा आहिनि ॾाढो सुठो आहे, पोइ ॿाहिरि विया हीअं हिकु ई थप्पड़ सां अक़ल चट थी वेंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि भारत जो हाल ॾिसो छा थी वियो आहे, ॿारनि ड्रामा खे सुठी रीति सम्झो आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, चणा मुठी छॾे बाप सां विश्व जी बादशाही वठण जो पुरुषार्थ करिणो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में असांखे डिॼणो न आहे, निडर ठहिणो आहे, बंधन मुक्त ठहिणो आहे। बाबा चई न असांजी शिकिल बि कीअं हुजणी खपे, शेरनी जी, हिकदमि निर्भय निडर। पंहिंजो सची कमाई, पंहिंजो समय सची कमाई में सफ़ल करिणो आहे। ॿियो आहे हिन दुखधाम खे भुलिजी असांखे शिवालय शांतिधाम ऐं स्वर्ग सुखधाम खे यादि करिणो आहे। माया जे विघ्ननि खे ॼाणे उन्हनि सां सावधान रहणो आहे। वरदाना गीता जो पाठ पढ़णो पढ़ाइण वारा नष्टो मोह स्मृति स्वरूप ठहो। गीता ज्ञान जो पहिरियों पाठ आहे अशरीरी आत्मा ठहो, ऐं अंतिम पाठ आहे नष्टो मोह स्मृति स्वरूप। पहिरियों पाठ आहे विधि, अशरीरी आत्मा ठहिण हिकु विधि आहे। इहा असां अभ्यास कंदासीं त अंतिम पाठ विधि जी सिद्धि छा प्राप्त थी वेंदी, नष्टो मोह थी वेंदासीं। त अशरीरी आत्मा सम्झण सां ई असां ऐं परमात्मा खे यादि करण सां ई असांजो सभु मोह सर्व सां मोह समाप्त थी वेंदो, असां नष्टो मोह थी वेंदासीं। त हर समय पहिरियों स्वयं खे पाठ पढ़ो,
त हर समय पहिरों स्वयं ही पाठ पढ़ो, पोइ ॿियनि खे बि पढ़ायो। कहिड़ो पाठ पढ़णो आहे कि मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां। मां आत्मा, इहो पहिरों पाठ ख़ुदि बि पढ़ो ऐं ॿियनि खे बि पढ़ायो, पोइ असांखे उहा प्राप्ति थी वेंदी। अहिड़ो श्रेष्ठ कर्म करे करे ॾेखारियो जो असांजी श्रेष्ठ कर्मनि खे ॾिसी अनेक आत्मायूं श्रेष्ठ कर्म करे करे पंहिंजे भाग्य जी रेखा श्रेष्ठ ठाहे सघनि। अहिड़ो श्रेष्ठ कर्म करे करे ॾेखारियो जो असांजे श्रेष्ठ कर्मनि खे ॾिसी, असांजे श्रेष्ठ कर्मनि खे ॾिसी अनेक आत्मायूं श्रेष्ठ कर्म करे करे पंहिंजो भाग्य श्रेष्ठ ठाहे सघनि। अच्छा स्लोगन आहे, परमात्मा स्नेह में समाये रहो त महिनत सां मुक्त थी वेंदासीं। परमात्मा जी स्नेह में समाये रहो त कल्ह बाबा चई स्नेह जी शक्ति सां, अॼु बाबा चवनि था परमात्मा जी स्नेह में समाये रहो त महिनत सां मुक्त थी वेंदासीं। कल्ह बाबा चई न पहाड़ जहिड़ी समस्या बि हल्की, अर्थात पाणी जहिड़ी हल्की थी वेंदी स्नेह जी शक्ति सां। परमात्मा सां हिक ॿिए सां स्नेह रखंदासीं। अॼु बाबा सां स्नेह रखंदासीं त बाबा असांजी खे सभु महिनत सां मुक्त कराए ॾींदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।